अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे निजी स्कूल एक्सीलेंट विजन पब्लिक एलिमेंट्री स्कूल में ज़बरदस्त एकता प्रोग्राम ऐं सक़ाफ़ती रंगनि जी सुराण। शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि सक़ाफ़ती वेस पाए मुख़्तलिफ़ टेबलोज़ जिन में शादीअ जी मेहंदी रस्म, लोकगीतनि ते डांस, मच कचहरी समेत सिंध जे शानदार क़दीमी ऐं तारीख़ी सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाए नुमाइश पिणु कई वई। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महिमाननि ऐं शागिर्दनि चयो त सक़ाफ़ती तक़रीब जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन तक़रीब में सक़ाफ़त जा सभु रंग ॾिसण वटि आया आहिनि ऐं मां चवां थो हिते दौलतपुर जे अवाम खे वॾी हिकिड़ी तफ़रीब आहे। दौलतपुर आवाज़ हिन खे घुमण लाइ अचनि पिया, पंहिंजे फैमिलीअ सां अचनि पिया। हिन में सभु स्टॉल लॻल आहिनि। उन खां पोइ जेके बि सिंध जा रंग आहिनि उहे सभु रंगनि सां हिकिड़े रंगजी वियो आहे जेको आहे स्कूल, जंहिंमें माना वॾेरे जो किरदार खां वठी जेके बि माना हिते सिंध जी जेको ॿाराड़ीअ में जेके पोख थिए थी उन खां वठी जेको असांजूं रस्मूं आहिनि, घोट कुंवार जी रस्मूं आहे, अजरक जेके भर्त भरियल, खेस जेके माना भर्त भरियल जेके माना लेडीज़ जा कपिड़ा आहिनि, टोपी, अजरक, सभु जेके रंगनि सां ई समायल तक़रीब आहे। ॾिसी रहिया आहियो त सिंधी सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, जिन में खोड़ सारा असां मॉडल तयारु कया आहिनि। जीअं अॼु खोड़ सारा मजस्मा तयारु कया आहिनि ऐं असांजी टीचर वॾी इन ते महिनत कई आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं ऐं उहा ई सिंधी जी जेकी सक़ाफ़त आहे असां उहा हिन ते ज़ाहिर कई आहे। ऐं चवंदा आहिनि त उहा क़ौम हमेशह ज़िंदा रहंदी आहे जंहिंजी सक़ाफ़त ज़िंदा रहंदी आहे। असांखे इहो ॿुधाईंदे ॾाढो फ़ख़ुरु थो थिए ऐं असां ॾेखारे रहिया आहियूं पूरी दुनिया खे त असांजी सक़ाफ़त जहिड़ी आहे, असां हिकु ज़िंदा ऐं आज़ादु क़ौम आहियूं। अस्सलाम वालेकुम। जीअं त ॾिसो पिया अॼु असांजे स्कूल में सक़ाफ़त जी मल्हायो वियो आहे। जीअं हीअ जेको सक़ाफ़त हुआ हीअ असांजो सिंधियुनि जी रवायत आहे, सिंधियुनि जूं रस्मूं आहिनि, हीअ सभु असांजो हिते असां पेश कयूं आहिनि। हिते असां हिकिड़ो म्यूज़ियम ठाहियो आहे सिंधी सक़ाफ़त जे तौर ते। असांजी टीचरनि ॾाढी महिनत कई आहे, हिकु महीने खां महिनत कई आहे ऐं असां महिनत कई आहे, असां ॿारनि सभिनी महिनत कई आहे ऐं असां उमेद था कयूं त तव्हांखे पसंदि अचे ऐं सभिनी खे पसंदि अचे ऐं सभिनि खे पसंदि अची बि रहियो आहे। ऐं ॿियूं सभु शयूं आहिनि असांजे इन सक़ाफ़त जे ॾींहं ते। बाक़ी असां ही प्राउड हूँ तो असां सिंधी हूँ की तरह इस साल भी एक्सीलेंट विजन ने अपनी रवायत बरकरार रखते हुए ये दिन बहुत जोश व खरोश से मनाया है। बच्चों ने, हमारे टीचर्स ने बेतहाशा मेहनत की है इसे सेलिब्रेट करने के लिए। तकरीबन 1 मंथ से तैयारी कर रहे हैं और वो तैयारी आप लोगों ने देखी कि किस कदर बच्चों ने मेहनत की है। सब ने जिससे जितना कंट्रीब्यूशन हो सका है और बहुत खुशी के साथ, बहुत दिल के साथ, जितनी खुशी एक त्यौहार मनाते हुए होनी चाहिए इतनी ही खुशी के साथ, इतने ही जोश व जज्बे के साथ सब बच्चों ने और सब टीचर्स ने यहाँ काम किया है। वो आपको नज़र भी आ रहा है कि किस कदर उन बच्चों ने और टीचर्स ने काम किया हुआ है यहाँ पर। ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।